नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आवां बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। जमहूरियत ऐं अवाम लाइ सिर घोरींदड़ इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 14वीं वरसी मल्हाई पई वञे। गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में जलसो जारी। जलसे जी शुरूआत क़ुरान पाक जी तिलावत सां शुरू। हज़ारे कारकुन जलसे गाह पहुची विया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, अॻूण वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ, यूसुफ़ गिलानी, वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿिया अॻुवान ख़िताब कंदा। अॻूणो सदर आसिफ़ अली ज़रदारी तबियत जी ख़राबी सबबि वरसी वारे जलसे में शिरकत न कंदो। बेनज़ीर भुट्टो जमहूरियत लाइ विढ़ंदे शहादत माणी जमहूरियत ऐं मुआशरी भलाई लाइ जदोजहद जारी रखंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो शहीद राणी जी वरसी जे मौक़े ते पैगाम। चवे थो बेनज़ीर भुट्टो सियासी ऐं मुआशी हक़नि जी हिफ़ाज़त कई। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री एडमिनिस्ट्रेटर कराची मुर्तज़ा वाब खे उहिदे तां हटाइण वारो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में गटर बाग़ीचा ज़मीन ते कब्ज़े वारे केस जी ॿुधणी। अदालत एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वाब जी गैर मशरूत माफ़ी क़बूल करे वरिती। सुप्रीम कोर्ट जो मुर्तज़ा वाब खे सियासत खां मथां थी करे ज़िम्मेवारी अदा करण जो हुकुम। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद कराची अस्करी पाक KMC हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में चीफ जस्टिस जी सरबराही में अस्करी पाक बाबति केस जी ॿुधणी। एडमिनिस्ट्रेटर कराची ऐं कोर 5 जो वकील अदालत में पेश। अदालत जो एडमिनिस्ट्रेटर खे KMC खे 2 हफ़्तनि में अस्करी पाक वापसि वठण जो हुकुम। एडमिनिस्ट्रेटर KMC पाक जा इंतज़ाम संभाले ऐं पार्क अवाम लाइ इस्तेमालु कयो वञे। अदालत जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री नस्ला टावर जी ज़मीन खे ज़ब्त करण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जी सरबराही में नस्ला टावर किराइण बाबति ॿुधणी। अदालत में कमिश्नर 3 अमलदार जी रिपोर्ट जमा कराए छॾी। अदालत जो कमिश्नर कराची खे नस्ला टावर हफ़्ते दौरान किराइण जो हुकुम। एंटी करप्शन खे कानूनी कार्रवाई ऐं जांच रिपोर्ट बि पेश करण जो हुकुम। मुल्क के मुख्तलिफ़ इलाक़नि में बरसात। थधि में वाद बलोचिस्तान ऐं सिंध में बरसात जो सिलसिलो जारी। कराची में मलीर, गुलशन हदीद, कायदाबाद, शारा फैसल, कोरंगी, औरंगी टाउन, सदर डिफेंस, अख्तर कॉलोनी, ॿियनि इलाइक़नि में बरसात। गदाब, थाणोबुला खान, मातली, सिजावल, बुलड़ी, शाह करीम, घारो, घोड़ाबारी, गुलामुला ऐं ॿियनि इलाइक़नि में बि वसकारो। कराची में सभ खां वधीक बरसात गुलशन हदीद ऐं कायदाबाद में 5 ॾाढी ॿुड़ी रिकॉर्ड कई वई। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में सुभाणे ताईं बरसात जो सिलसिलो जारी रहंदो। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत क़ौमी सलामती कमेटी जो इजलास। वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं फ़ौजी क़यादत जी शिरकत। अफ़गानिस्तान जी ताज़ी सूरतहाल ऐं क़ौमी सलामती जे ॿियनि मामलनि ते गौर वीचार। इजलास में मुल्क जे पहिरीं सिक्योरिटी पॉलिसी जी मंज़ूरी लाइ पेश कई वेंदी। कराची जे इलाइक़े बनारस पीराबाद में होटल ते फायरिंग, 3 ॼणा मारिजी विया, 2 ज़ख़्मी। मुल्क में कोरोना वायरस बिगे 2 मरीज़ फौत। फौतुनि जो वधी 28,909 थी वियो। 24 कलाकनि दौरान वायरस जा 309 केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह 0.68% रही। कोयटा जे उथल वारे इलाइक़े में ख़ासकेली बिरादरी जे बिंदरियुनि में झेड़ो, 8 ॼणा ज़ख़्मी। इतला ते पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे खणाए उथल अस्पताल पहुचायो। केस दाख़िल न थी सघियो। घोड़ाबारी में तेज़ रफ़्तार मुसाफ़िर बस कल्टी, औरतुनि ऐं ॿारनि समेत 25 ॼणा ज़ख़्मी। घारो अस्पताल मुंतक़िल। शेख बिरके वेझो ॻोठ शेर खान टिंगड़ी में ज़मीनी तकरार तां झेड़ो, गोली लॻण सबबि पीसनि औरत मारिजी वई। जवाबदार आरिफ टिंगड़ी घर ॿाहिरां बीठल अमर खे गोली हणी क़तल कयो आहे। बहराम टिंगड़ी जो इल्ज़ाम।
वाऊखोसो में जखराणी ऐं मरटिया बिरादरी जे विंदुरनि में कारां तकरार जो निबेरो। ॾाढो मिरटियो मथां इल्ज़ाम साबित थियण ते 7 लाख रुपया ॾंढ विधो वियो। ॿियों धुर खे 1 लाख माफ़ करे बक़ाया रक़म 3 क़िस्तनि में अदा करण लाइ पाबंद बणायो वियो। कारां तकरार जो निबेरो बहिराम ख़ान जखराणी जी सरपंची में थियो। सांगड़ शहर जी मोती मस्जिद वेझो बिजली जी तार मां घर खे बाहि सबबि घर जूं भितियूं बिकिरी पयूं। घर में पियल अलॻि तलॻि सड़ी रख थी वियो। ऐं सिंध जे क़ौमी रागी सरमद सिंधी खे विछड़े 25 वरे वियामी विया, पर अॼु बि हू चाहींदड़नि जी दिलनि में ज़िंदा आहे। सिंध जे बीजल सरमद सिंधी जी 25वीं वरसी जे मौक़े ते सिंध समेत सॼी दुनिया में मौजूदु चाहींदड़ खेसि भेटा पेश करे रहिया आहिनि। संदसि घर भातियुनि ऐं मुख़्तलिफ़ दिलनि तरफ़ां मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जूं चादरूं चाढ़ी वेंदियूं।